بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. صحيح نیم صاحب فقط हिकिड़ो थोरो त सही बीठो आहे न स्क्रीन हींअर? जी सर बिल्कुल सही है. بسم الله والحمد لله والصلاة والسلام على رسول الله صلى الله عليه وآله وسلم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. آمين. السلام عليكم ورحمة الله وبركاته. अचो त क़ुरान सिखूं सिंधी में. सिपारो असांजो आहे 30, यानी अम सिपारो यानी जुज़ चइबो 30. साईं अचो त क़ुरान सिखूं, बार बार चवंदा था अचूं. अलहमदुलिल्लाह हाणे साल खां मथे अलहमदुलिल्लाह असांजो थी वियो आहे. केॾी न ब्लेसिंग आहे. झट घड़ी वेठा आहियूं क़ुरान सिखूं था पिया. हिनखे थोरो माण्हू गौर करे न, हिन जी हिकिड़ी पंहिंजी ब्लेसिंग आहे. अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन. इहो टाइम किथे पिया था ॾियूं. अचो त क़ुरान सिखूं. अलहमदुलिल्लाह. हाणे साईं अॼु सिखंदासीं इंशाअल्लाह ताला सूरा अल इनफितार. नंबर आहे उनजो 82 क़ुरान पाक में. 114 सूरतूं आहिनि. हीअ 82 नंबर सूरत आहे. मकी सूरत आहे. ऐं पोइ हिन खां सिखंदासीं अमल ऐं फ़इल. हिकिड़ा 2 लफ़्ज़ आहिनि हिन में आयल, उन्हनि खे सिखबो. ऐं इहो बि ॾिसंदासीं वाहिद ऐं जमा अॻे सां सिखी आया आहियूं, थोरो वरी रिपीटेशन थी वेंदी इंशाअल्लाह ताला. मकी सूरत, हिकिड़ो रुकू, 19 आयतूं. इन खां पोइ जेका सूरत हुई कहिड़ी अल तकवीर हुई, उन में 29 आयतूं. हिन में 19 यानी हिन खां नंढी आहे. सूर माना जॾहिं असां अम सिपारो शुरू कयोसीं त पहिरीं सूरत हुई अन-नबअ 78, पोइ अन-नाज़िआत, पोइ अबस, पोइ अत-तकवीर. हाणे आहे अल इनफितार माना 82 नंबर ते पोइ आहियूं. अलहमदुलिल्लाह. असां इहो ज़िक्र करे चुका आहियूं त ही 3 सूरतूं आहिनि, तकवीर, अल इनफितार, इंशिकाक. हीअ आहे 81, 82, 83. हीअ असां जॾहिं 81 पढ़ी आयासीं तकवीर, साॻी पैटर्न ते हीअ आहे अल इनफितार. अल इनफितार फितर माना इहो लफ़्ज़ निकितल आहे न, माना काफ़ी लफ़्ज़ हिन में निकितल आहिनि. जीअं फितरानो बि हुजे, इफ़्तार बि हुजे, काफ़ी माना लफ़्ज़ इन में निकितल आहिनि. माना टोड़ण. ठीकु आहे न. इफ़्तार माना रोज़ो बि असां टोड़ींदा आहियूं न, माना असां खोलींदा आहियूं रोज़ो, हुनखे चवंदा आहियूं असां. पर उहो सॼे ॾींहं जो हूंदो आहे, उनखे ब्रेकफास्ट हूंदा आहिनि. हीअ बि ब्रेकिंग आहे. ऐं हुन में अंग्रेज़ी में तव्हां जेके माना ॾिसंदो त ईअं शटरिंग चइबो आहे हुनखे. ठीकु आहे न. उहो छाजे लाइ आहे, अचो त ॾिसूं था इंशाअल्लाह ताला. हिन जी माना खे सम्झ में ईंदी हिन जे लफ़्ज़नि मां ई इंशाअल्लाह ताला. अत-तकवीर हुई 80 नंबर, अल इनफितार आहे 82 नंबर. हाणे हक़ीक़त में इहे ॿई कनेक्टेड आहिनि पाण में न. टी जेका ईंदी उहा कनेक्ट थींदी, पर हींअर असां फ़क़ति 2 था खणूं. अत-तकवीर खे बि ॾिसंदासीं जॾहिं असां 82 नंबर जेको अल इनफितार पढ़ूं था न, उन सां थोरो कनेक्शन पोइ असां अत-तकवीर सां कंदा हलंदासीं कीअं. ठीकु आहे. हाणे पहिरीं इहा आहे त जेको अत-तकवीर पढ़ी आया आहियूं, उनखे थोरो वेरी माना क्विकली ब्रीफ था कयूं इंशाअल्लाह ताला. छा हुयो? पहिरीं लफ़्ज़ आया जॾहिं जा. जॾहिं छाजा आया? जॾहिं सिजु वेड़बो, तारा मेरा थींदा, जबल हलाइबा. हीअ हेड में जेको लिखियलु आहे न, इहा ई शइ होॾे आयल आहे. पर कीअं आयल आहे उनखे सम्झंदासीं. फ़र्क़ु कहिड़ो आहे? साॻी कहिड़ियूं शयूं साॻियूं आहिनि, कहिड़ियूं डिफरेंट आहिनि. पर हुयो छा? जॾहिं सिजु वेड़बो, जॾहिं जबल हलाइबो आहे, जॾहिं हे थींदो, जॾहिं हे थींदो, जॾहिं हे थींदो, जॾहिं दरिया तपाइबा, जॾहिं जीअ पाण में मिलाइबा. छा थींदो? जॾहिं जीअरे पूरे न्याणी पुछबी. इहो जॾहिं जो हलियो. ही घणियूं आयतूं हुयूं? 9. पोइ अॻिते हलियासीं त वरी छा हुयो? ऐं जॾहिं अमलनामा खोलबा, पोइ सॼो अमलनामे जो ज़िक्र आहे हिते. माना जॾहिं का शइ थी, पोइ थींदो छा? अमलनामा खुलंदा. पोइ उन अमलनामे जे ई बुनियाद ते, फॉर एग्ज़ाम्पल, जॾहिं दोज़ख पारबो, बेश्त वेझो कबो, तॾहिं ॼाणंदो हर हिकु जीव जेको हाज़िर कयो हूंदाई. हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वई. उन खां पोइ अॻिते हलियासीं त कसम खयल अलाह पाक जो रसूल जो ज़िक्र आहे. कहिड़े रसूल जो? जिब्राइल अलैहिस्सलाम जो. उहो कहिड़ो बाबरकत जिब्राइल आहे जेको ही क़ुरान पाक कलाम अलाह पाक जो खणी आयो आहे. उन खां पोइ वरी आयो आहे अॻिते साहिब हुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजे नबी अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो. उहे बि रसूल आहिनि. 2 रसूलनि जो ज़िक्र आहे. हिकिड़ो रसूल अलाह जो पैगाम खणी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पुॼायो. ॿिए रसूल उहो ई पैगाम अलाह पाक जो पंहिंजी उम्मत खे पुॼायो. उहो ज़िक्र थियो. उन खां पोइ
वरी कहिड़ी आयतूं आहियूं क़ुरान पाक जो ज़िक्र आहे त क़ुरान पाक नसीहत आहे क़ुरान पाक छा आहे नसीहत आहे कंहिंजे लाइ ज़िक्र लिल आलमीन जहाननि लाइ नसीहत आहे हाणे हलूं था पिया पंहिंजे 82 नंबर ते इहो हुयो 81 नंबर जी ॻाल्हि पहिरीं आयत कई इज़ समा उनफतरत इन तो ई इनफितार निकितल आहे जॾहिं आसमान टुटंदो टुटण जी ॻाल्हि आहे न ब्रेक थींदो आहे जीअं रोज़े जी ॻाल्हि कईसीं है न ऐं अहिड़ी नमूने सां आसमान लाइ लिखियल आहे आसमान टुटंदो किथे लिखंदा आहिनि फाटंदो हाणे ॻाल्हि इहा आहे अरबी जे लफ़्ज़नि जी कंप्लीट एग्ज़ैक्ट ट्रांसलेशन थियणु ॾाढी ॾुखी आहे हूअं कंहिं बि ॿोली में कंहिं बि शाह जो शेर तव्हां कंहिं बि ॿोली में ट्रांसलेट कंदो न उहो लुत्फ़ हुन में न हूंदो अरबी जो लुत्फ़ पंहिंजो आहे ऐं वरी क़ुरान जी ॻाल्हि बि आहे त क़ुरान जे लफ़्ज़नि खे जेकॾहिं अरबी ते हूंदा उहे सम्झंदा त इनफितार आहे छा ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे थोरो गौर सां यकीन कंदव पढ़ंदासीं न हिकदमि माण्हू खे हिकिड़ो न हिकिड़ी शइ डेवलप थियणु खपे या ज़हन में जॾहिं मां निमाज़ में पढ़ूं या क़ुरान ईअं पढ़ूं छा जो ज़िकिर आहे ऐं असां छा था कयूं छा ॾिसूं था छा सम्झूं था पिया किथां थी शुरू थिए ॻाल्हि इज़ समा उनफतरत जॾहिं आसमान टुटंदो ॿी ते था हलूं वज़ल कवाकिबुन तसरत ऐं जॾहिं तारा छणी पवंदा वज़ल बिहार फुजिरत ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा वज़ल कुबूर बोसिरत ऐं जॾहिं क़बरूं पटबियूं हाणे अंग्रेज़ी में ओवरटर्न हाणे थोरो ते था हलूं 81 सां हिनखे कंपेयर था कयूं 81 आयत चए थी वज़ल समा उकुशितत ऐं जॾहिं आसमान छिलबो हिन में थी चए वज़ल नुजूमुन कदरत जॾहिं तारा मेरा थींदा आयत नंबर ते नथा वञूं पर इहे आयतूं हुन में आयल जीअं हीअ पहिरीं आयत आहे त हिन सां 11वीं आयत अतकवीर जी जो लिंक आहे हीअ जेका हेडरी आहे न या 81 आहे 82 जेके पाण कयूं था पिया ठीकु आहे हीअ जेके हेडरी में आहिनि इहे हिन सूरत में न आहिनि जेके पढ़ूं था इहे पोइ सूरत जूं आहिनि अतकवीर जूं थोरो हुनजी कंपेरिज़न था ॾिसूं हेडरे में इन करे लिखियो आहे त इहो हिन सां न ॻाल्हायूं थोरो कंपेरिज़न आहे अच्छा वज़ल नुजूमुन कदरत ऐं जॾहिं तारा मेरा थींदा वज़ल बिहार सुजिरत जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा हाणे मज़े जी ॻाल्हि ॾिसूं थोरो हिते रिवर्स में था पढ़ूं हितां था हलूं सिंधी में था पियूं छड़ो ऐं जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा वरी हिन ॿी सूरत में ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा का बि शइ बॉइल थींदी आहे का बि शइ हुनजो टेम्परेचर वधंदो आहे त छा थींदो आहे हुनजो फ्लो वधी वेंदो आहे न बबल थींदो बाहि वांगुरु तपाइबा पोइ जोश सां वहाइबा कमाल ॾिस एक्सप्लेनेशन आहे जहिड़ो हिन 82 नंबर में जेका 81 नंबर में ॻाल्हि आहे उहा 82 नंबर में एक्सप्लेनेशन आहे जॾहिं दरिया बाहि वांगुरु तपाइबा ऐं जॾहिं समुंड तमामु जोश सां वहाइबा ऐं जॾहिं तारा मेरा थींदा ऐं जॾहिं तारा छणी पवंदा ऐं जॾहिं आसमान छिलबो जॾहिं आसमान टुटंदो नंढड़ी ॻाल्हि आहे हम समुंड जी ॻाल्हि करे आयासीं छा थींदो अलाह पाक थो ॼाणे केतिरो टेम्परेचर वधंदो उनजो कीअं सुनामियूं ईंदियूं पोइ इहो सुनामियूं तेज़ वहंदो इहो जोश सां वहंदा उन खां पोइ तारा मेरा थींदा जॾहिं उहो टाइम ईंदो जॾहिं उन्हनि जी रोशनी ख़तमु थी वेंदी उन्हनि जो वैल्यू न रहंदो उहो टुटंदा आसमान जो टुटंदो त सभु शइ किरंदी ग्रेविटी ख़तमु थी वेंदी न त जॾहिं तारा मेरा थींदा माना उन्हनि जी रोशनी ख़तमु थी वेंदी रोशनी ख़तमु थी वेंदी पोइ जॾहिं पण छणंदा आहिनि पोइ तारा बि छणी पवंदा पहिरीं हुनजी रोशनी ख़तमु थी तारा बि छणी पिया जॾहिं आसमान छिलबो जॾहिं पील ऑफ थींदो त उनजी हैसियत उनजी बीह कई ख़तमु थी वेंदी जॾहिं अलाह पाक चए थो न ॾिसो मां आसमान कीअं पीआरियो आहे सूरह रहमान में ॾिसो हर जाइ ते ॾिसो किथे किथे अलाह पाक आसमान जो ज़िक्र करे थो त मां कीअं आसमान खे बीहारियो आहे इहा निशानी मुंहिंजी नथा ॾिसो त जॾहिं उनखे छिलबो त हुनजी हैसियत बाक़ी कहिड़ी रहंदी पोइ आसमान बि टुटी किरंदो एॾो हिकिड़ो सख़्तु क़िस्म जो मंज़र आहे इहो थोरो नंढड़ो ॿार ईअं कोॾो धको थिए न कंहिं क़िस्म जो या को पाणीअ को डैम का जीअं डैम ब्रोक असां पढ़ियोसीं या का ॿी का ॻाल्हि थी वञे का ॿोॾि थी अचे इंसानी दहशत में पैदा हलियो वञे तमामु काराइण खां मथे आसमान ते ॾिसंदा आहियूं दहशत थी वेंदी अलाए छा थो थिए हीअ शइ उहो ज़िक्र थो पियो हले त सॼी शइ ख़तमु थी पई थिए उन खां पोइ जेको इहो आहे न वज़ल कुबूर बोसिरत
ऐं जॾहिं क़बरूं पटिबियूं हाणे इन जो जवाब वरी हिन में आई आहे 82 थी माना इहो इन जो जवाब वरी 81 में आहे कहिड़ी पोइ छा थींदो ऐं जॾहिं जीअरे पूरियल न्याणी पुछबी कहिड़े ॾोह करे मारी वई क़बरूं पटिबियूं पोइ इहो सुवाल थींदो या माई ॿार छो पूरो वियो जीअरे क़बरूं पटिबियूं सभु क़बरूं पटिबियूं उलट पुलट थी वेंदो मामिलो सॼो सभु पोइ थी हाज़िर थींदा अलाह जी बारगाह में पोइ ॿी आयत आहे हाणे 5 नंबर आयत छा आहे अलिमत नफ़्सुम मा क़द्दमत अख़रत तॾहिं सभु को जीव ॼाणंदो उहो जेको अॻे मोकिलियो हुआई ऐं जेकी पोइ ते छॾियो हुआई अमल ख़राब हुजनि सुठा हुजनि उहे त सभु अॻिते वेंदा पोइ ही कहिड़ी ॻाल्हि आई अॻे मोकिलियो आई ऐं जीअं पोइ ते छॾियई इन में 2-3 तफ़सीरूं कयल आहिनि असां सवली थी था वञूं सम्झण जे लाइ इन में ही जेको तर्जुमो थियल आहे न साईं तॾहिं सभु को शख़्स उहो ॼाणंदो जेको अॻे मोकिलियो हुआई ऐं जेकी पोइ ते छॾियो हुआई हाणे 81 में छा आयो आहे अलिमत नफ़्सुम मा तहदर या 14 इन जी आयत ई हीअ असां 5 था पढ़ूं हिते न 82 जी 14 आहे 81 जी कहिड़ी ही तॾहिं हर हिकु जीव जेकी हाज़िर आंदो सो ॼाणंदो ॻाल्हि साॻी आहे न हर हिकु जीव जेकी हाज़िर आंदो सो ॼाणंदो हिन में थो चए तॾहिं सभु को शख़्स उहो ॼाणंदो जेकी अॻे मोकिलियो हुआई ऐं जेकी पोइ ते छॾियई सिमिलरिटी हाणे अॻिते मोकिलियई पोइ ते छॾियई इन खे डिस्क्राइब करे सघियो त सोलल लफ़्ज़नि में इंसान जेका ज़िंदगी गुज़ारे थो न उनखे मुख़्तलिफ़ मौक़ा था मिलनि कहिड़ा मौक़ा था मिलनि हर क़िस्म जो मौक़ो थो मिले उन मौक़े चङाई जो मोकिलियो ऐं बुराई जो मोकिलियो न मौक़ो मिले थो पोइ उन में चङाई करे या बुराई करे इहो टाइम जो इस्तेमालु आहे पंहिंजो वणेसि त चङाई करे वणेसि त बुराई करे चङाई कहिड़ी आहे मौक़ो कहिड़ो मिलियो इंसान आहे जवान थियो सोच आई सम्झ आई कहिड़ो तरफ़ थो वठे अल्लाह जे तरफ़ थो वठे या गैर जो तरफ़ थो वठे उन खां अलावा हाणे अचूं था माण्हू वॾो थो थिए शादी थो करे ज़ाल थी थिए ॿार बचा था थियनि है न फैमिली डेवलप थी थिए फैमिली में हुन जा रिलेशनशिप कीअं आहिनि सॼो ॾींहुं कावड़ियो घुमंदो थो वठे या औरत मुड़ुस ते कावड़ियल घुमंदी थी वठे या हिक ॿिए जी अंडरस्टैंडिंग में आहिनि हिक ॿिए खे सम्झनि था ऐं हिक ॿिए सां पैरेलल लाइफ गुज़ारनि था हिक ॿिए खे रेस्पेक्ट ॾियनि था पिया इहा चङाई आहे ॿारनि खे सुठी तालीम ॾियनि था इहा चङाई आहे टाइम उन्हनि खे ॾियनि था चङाई आहे उन खां अलावा रिज़्क़ हलाल कमाइनि था चङाई आहे बाक़ी जेके बुरायूं आहिनि बुराई हर कंहिंखे ख़बर आहे चङाई न आहे त बुराई आहे ॿियो पंहिंजे अमल में शुकुर केतिरो आहे उन में पंहिंजे रिज़्क़ में ॿियनि जो हिसो केतिरो थो रखे माण्हू इहे सभु चङाई जा पार्ट आहिनि मुख़्तलिफ़ जाइनि ते ॻाल्हियूं आयूं आहिनि इन में डिटेल में कोन वेंदासीं पर ॻाल्हि इहा आहे मौक़ो मिले थो उन में चङाई आहे या न ॿियो वक़्त जो ज़ाया न करणु वक़्तु तमामु थोरो आहे जेतिरी वधीक चङाई ओतिरो बहितर इंशाअल्लाह शाह साहब हिनखे तमामु समराइज़ कयो आहे 2 लाइनुनि में खटीअ जे हाराई हंधु तुंहिंजो हीउ पाण ई चवंदुई पीउ भरे जाम जन्नत ये 2 ग़लती थी वञे अल्फाबेट जूं बहरहाल खटीअ जे हाराई हंधु तुंहिंजो हीउ खटारा मत पाण ई चवंदी पीउ भरे जाम जन्नत जो जेकॾहिं चङाई कोई हूंदुसि त इंशाअल्लाह ताला हौज़ कौसर में इंशाअल्लाह ताला असां भरे ढुक पीअंदासीं पाणी जा इंशाअल्लाह ताला नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खटीअ जे हाराई हंधु तुंहिंजो अमल जी दुनिया आहे न अमल करणो आहे नंढी नेकी न आहे विञाइणी वॾी बुराई या नंढी बुराई खे न ॾिसणो आहे त इहा नंढी बुराई आहे या नंढी नेकी आहे नंढी बुराई छॾणी आहे नंढी नेकी करणी आहे उन खां पोइ अॻिते था हलूं या अय्युहल इंसान मा ग़र्रक बिरब्बिकल करीम लफ़्ज़ गौर करण जा हिते तमामु ग़र्रक जेको आहे न इन में लिखियल आहे ॻाढ़े में धोखो इहो छा इहो गुरूर आहे जेको माण्हू गुरूर कंदो आहे न गुरूर सिर्फ़ु अलाह खे जुगाए मां अॼु कंहिं ॻाल्हि ते गुरूर कयां थो न त मां धोखो थो ॾियां पाण खे चाहे पैसे जो गुरूर आहे चाहे इज़त जो गुरूर आहे चाहे इल्म जो गुरूर आहे चाहे पावर जो गुरूर आहे कंहिं बि क़िस्म जो हीअ अमानत चंद रोज़ा मां आस्त मालिक हर शइ ख़ुदा आस्त
जेका जंहिंखे अमानत मिलियल आहे, चाहे नौकरी आहे, चाहे पीउ माउ आहे, चाहे भेण आहे, भाउ आहे, मोट आहे, ससु आहे, कंहिंखे कहिड़ी ज़िमेदारी मिलियल आहे, इहा सभु अमानत आहे। उहे चंद ॾींहंनि जे लाइ, उनमें ख़यानत न आहे करणी। अलाह पाक असांखे शल सुठनि कमनि कई तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं इहा ॻाल्हि सम्झण जी तौफ़ीक़ ॾे। पोइ अलाह पाक फरमाए थो, ए इंसान, तोखे कहिड़ी शइ दोखे में विधो आहे? पंहिंजे सॻोरे पालणहार खां। हुन सूर में आयो न, जेका त कहिड़े तरफ़ था वञो, उहो इहो आहे, चङाई तरफ़ था वञो या बुराई तरफ़ था वञो। ऐं चयो आहे, ए इंसान, तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे? धोखो उहा शइ हूंदी आहे जेको तव्हां सम्झो था, पर उहा असल हक़ीक़त न आहे। त अलाह पाक इहा सुवाल थो करे पियो, जेके इनकार था कनि क़यामत जो ख़ासि तौर ते, त कहिड़ी शइ तव्हांखे धोखे में विधो आहे? हुन कंपनी में ॿी ॻाल्हि आहे, हिन में सुस्ती जो अंसर बि कंसीडर हिन में करे सघिजे थो। ॿियो कीअं अॻिते हलूं था पिया, उहो अल्लज़ी ख़लक़ फसवाक फअदलक फी अय्यि सूरत मा शाअ रकबक। जंहिं तोखे पैदा कयो आहे, पोइ तोखे संगे लिंगे कयईं, पोइ तोखे बराबरि कयईं, जहिड़ी सूरत में घुरियईं तहिड़ी में तुंहिंजी जोड़ जोड़ियईं। कंहिंखे ताक़त आहे को कंहिंखे पुट या धीअ करे सघे, को हुनजी शिकिल चेंज करे सघे, कि हुनजो उज़वा बदिलाए सघे, शिकिल हीअं न थिए हीअं थिए न। जंहिं अलाह पाक जीअं चाहे थो तीअं इंसान खे पैदा करे, जहिड़े घर में चाहे थो पैदा करे थो, जहिड़े वक़्तु चाहियो थी हुनखे पैदा करे थो। पोइ इंसान जो कोई न त कंट्रोल कोन्हे, इहो सिर्फ़ु अलाह पाक जी ज़ात मुबारक आहे जेका फ़ैसिलो करे थी पई। पोइ अलाह पाक ते चए थो पियो, कल्ला, कल्ला सां पढ़ी आहियूं खोड़ दफ़ा, हरगिज़ न, कल्ला बल, पर कज़िबून बिद्दीन, ईअं न आहे। कल्ला मन हरगिज़ न, या ईअं न आहे, बल्कि अमी कूड़ भाईंदा आहियो बदिले खे, जज़ा ऐं सज़ा खे। माना ही जेको सॼो आयो मंडल आहे, अलाह पाक पैदाइश जी ॻाल्हि थो करे, इंसान जी पंहिंजी हुनजी पैदाइश जो आहे, तोखे पैदा कयईं, तोखे सह लिंगे कयईं, इहा सभु अलाह पाक पंहिंजी कुदरत ॿुधाई। पोइ तव्हां धोखे में कहिड़े पिया आहियो जो तव्हां सम्झो था त ईअं तव्हां दुनिया में आहियो, तव्हां वापसि न वेंदो ऐं बदिले जो ॾींहुं कोन हूंदो। जेका तव्हां चङाई कई उहा बि ज़ाया थी वेंदी, जेकॾहिं को बुरो कयो त उहो बि ज़ाया थी वेंदो। पोइ कूड़ भाईंदा आहियो बदिले जे ॾींहं खे, बदिलो छा आहे? जज़ा ऐं सज़ा, ॿई बदिले में ईंदा आहिनि उहे। ईअं न आहे तव्हां कूड़ भाईंदा आहियो हिनखे, इहो थींदो। पोइ जेकॾहिं को सुस्ती करे पंहिंजो अॻिते ईंदो वञा, अलाह पाक ते ईअं आसरो करे त अलाह पाक राहमीन आहे, हीउ कम बि छॾे ॾिनई, हू कम बि छॾे ॾिनई, या निमाज़ ते बि न उथियासीं, ॿियूं कमु चङाई न कयूं, इहो ख़ैर आहे, इहो थी वेंदो, परवाह न आहे। ईअं न आहे, इहे सभु शइ खे छॾिणो पवंदो ऐं अलाह जे तरफ़ हर तरह सां अलाह ताला ॾे मोट करणी पवंदी, इंशाअल्लाह। अलाह सी ख़ैर, इंशाअल्लाह अलाह पाक अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। हाणे हलूं था पिया अॻिते, इन अलैकुम लहाफ़िज़ीन। वरी हाणे कहिड़ी ॻाल्हि बदिलिजे थी पई, ऐं बेशक अवां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि। निगहबान किरामन कातिबीन, हुननि जो नालो छा आहे? किरामन कातिबीन। नालो न आहे पर मतिलबु आहे सॻोरा लिखण वारा, कातिबीन लिखण वारा। यअलमून मा तफ़अलून, जेके अवी कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। अलाह पाक जेको सॼो सारो इल्मु आहे न, अलाह पाक खे ज़ाती इल्मु आहे ई आहे। उनखे त माना इल्म जो ज़िक्र अलाह पाक जो करणु का उनजी का उहो न आहे, छो जो इल्मु आहे ई अलाह पाक जो, सिंपल बसि, ठीकु आहे न। उन खां पोइ अलाह पाक जा हिकिड़ा सिस्टम आहे हिकिड़ो। ॿिए खे त इल्मु असांजी नियत जो कोन्हे, असांजे अमल जो कंहिंखे त आहे जे असां कंहिंखे ॿुधायूं कोन, पर असां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? किरामन कातिबीन, सॻोरा आहिनि लिखण वारा। असां ॿुधंदा आहियूं न, ॿ मलाइक वेठा आहिनि पंहिंजे कुलनि ते, उहे हिन सूरत में आयो आहे, सूरा अल-इन्फितार में आयो आहे। इहो जेके मलाइक वेठा आहिनि असांजे कुलनि ते लिखनि था पिया। यअलमून मा तफ़अलून, जेकी अवां कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। किरामन कातिबीन लिखण वारा आहिनि, ॼाणंदा आहिनि त उहो लिखंदा वेंदा आहिनि, माना हर शइ रिकॉर्ड पई थी थिए। हुते कीअं आयो आहे? उनमें 81 नंबर में सूरह तक़वीम वज़ा सोफुन नुशिरत, जॾहिं अमाल नामा खोलबा। हाणे हुन में आयो अमाल नामा खोलबा, हिन में वज़ाहत आई त अमाल नामा किथां खोलबा, थींदो छा, काथे अमाल नामा, हुन जो जवाब अची वियो। अवां ते निगहबान मुक़ररु थियल आहिनि, जेके अवां जा अमल लिखनि था पिया, उहे अमाल नामा, उहे किताब खोलबा जेके उहे लिखनि था पिया। वरी सूरह रहमान में अचे थो पियो न त
माना बि उनखे पोइ के सूर वाक़िया में बयान के सॼे हथ वारा खॿे हथ वारा, पोइ सॼे हथ वारनि खे सॼे हथ में उहो अमल नमूनो मिलंदो पंहिंजो, खॿे हथ वारनि खे खॿे हथ में। असाब शिमाल असाब शिमाल ओ इहे हाणे हिते ॻाल्हि क्लियर थी वई सॼी। अवां ते निगाहबान मुक़ररु थियल आहिनि, सॻोरा मुबारक आहिनि उहे लिखण वारा जेके बि कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। हाणे सॻोरा छो चयो वियो? सॻोरा इन जे करे आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कोई तव्हांजी का शइ रिकॉर्ड करे थो पियो, तव्हांखे उन ते भरोसो आहे त उहो सही रिकॉर्ड कंदो? अलाह पाक क्लियर करे छॾियो, उहे सॻोरा आहिनि, उहे मुबारक आहिनि, उन्हनि ते शक न आहे, उहे ख़ासि विहारियल न कंदा। यालमून मा तफ़अलून, इहो इंतहाई इंपॉर्टेंट लफ़्ज़ आहे जेको आयत माना इन में कहिड़ी आहे? हिन में छा आहे? यालमून, यालमून निकतल अमल मां, मा तफ़अलून, तफ़अल जेको आहे निकतल फ़इल मां। हाणे इन में फ़र्क़ु आहे ग्रामर जो, थोरो अॻिते हली ॾिसूं था स्लाइड में, अॻिते हलूं था पिया, पाण खे ख़तमु कयूं इंशाअल्लाह। इन लबरार लफ़ी नईम, पोइ हाणे वरी छा आयो? बेशक भलारा बेशत जे नेमत में हूंदा, वइनल फुज्जार लफ़ी जहीम, बेशक गुनाहगार दोज़ख में हूंदा। ठीकु आहे, हाणे हुन में कीअं आयो हुयो? वज़ल जन्नत उज़लिफ़त, ऐं जॾहिं बेशत वेझो कबो, ऐं दोज़ख लाइ छा आयो? ऐं जॾहिं दोज़ख ॿारबो। हाणे हुन आयत में, हुन सूरत में आयो त ऐं जॾहिं दोज़ख रिवर्स में था हलूं, जॾहिं दोज़ख ॿारबो बेशक गुनाहगार दोज़ख में हूंदा, ऐं जॾहिं बेशत वेझो कबो बेशक भलारा बेशत जी नेमत में हूंदा। रिज़ल्ट अची वियो अमलनि जे। उहो कहिड़ी आयत आहे? यसलौनहा यौम दीन, अमलनि जे बदिले जे ॾींहुं दोज़ख में दाख़िल थींदा, माना उन ॾींहं जी वज़ाहत आई आहे। वमा हुम अनहा बिग़ाइबीन, ऐं न हूंदा उहे उन खां लिकी वेंदड़। हुन सूरत में इहे आयो त काॾे निकिरी न सघंदा, दीवारूं आहिनि। ॻाल्हि इहा आहे त माना दोज़ख में उते उन खां लिकी न सघंदा या न भॼी सघंदा, न काॾे वञी सघंदा। उन खां पोइ अचे थो वमा अदराक मा यौमुद्दीन, ऐं छा ॼातो तो त बदिले जो ॾींहुं छा आहे? सुम्म, माना वरी चऊं था सुम्म, मा माना छा, सुम्म मा अदराक मा यौमुद्दीन, ऐं छा ॼातो तो त बदिले जो ॾींहुं छा आहे? छो बदिले जो ॾींहुं ज़िक्र आयो आहे न, छा ॼातो तो त बदिले जो ॾींहुं छा आहे? वरी चऊं था छा तो ॼातो त बदिले जो ॾींहुं छा आहे? यौमुद्दीन आहे छा? जज़ा ऐं सज़ा जो ॾींहुं। अलाह पाक वरी पाण ई क्लियर थो करे उनखे, यौम उहो ॾींहुं, ला तमलिक शै नफ्सुन लिनफ्सिन शैउन वल अम्र यौमइज़िन लिल्लाह। हिन जी माना ईअं लिखियल आहे किथे जेको भाषा सिंधी में, उहो ॾींहुं आहे जो कोई जीव कंहिं जीअ खे कुझु फ़ाइदो पहुचाए न सघंदो, ऐं उन ॾींहुं सारी हुकूमत ख़ासि अलाह जी हूंदी। हाणे जेकॾहिं असां इहा मतिलबु कढी था सघूं, ओवरऑल इहो ग़लति कोन्हे, पर लफ़्ज़नि जी माना ते वेंदासीं न त हक़ीक़त इहा आहे त जेका चूंड थियल आहे उहा मुनासिब न आहे। अलाह आलम सही थी सघे त उहे सही हुजनि, मां ग़लति हुजां, अलाह पाक माफ़ी ॾींदो। क़ुर जो कलाम अलाह ई बहितर थो ॼाणे, ऐं जिन महिनत कई आहे वधीक उहे बि ॼाणनि था पिया। हाणे यौम ला तमलिक जेको उहो ॾींहुं, ऐं ॿियो हीउ जेको फ़ाइदो आहे, ऐं जेको टियों आहे सारी हुकूमत न, इहे टई हिन में लफ़्ज़ ईअं इस्तेमालु थियल न आहिनि। अचो त ॾिसूं इन जा रिलेटेड लफ़्ज़ कहिड़ा आहिनि भला। हिन में ईंदो उन ॾींहुं कंहिंजे जीअ खे कंहिं ॿी जीअ ते को अख़्तियार न हूंदो। जहिड़ा हिन में जेको पहिरियों मतिलबु हो न त फ़ाइदो ॾेई न सघंदो, त भला को कंहिंखे नुक़सानु ॾेई सघंदो? न, नुक़सानु बि न ॾेई सघंदो। ऐं ॿियो अलाह जी हुकूमत हूंदी, हुकूमत यकीनन हूंदी, पर जेको लफ़्ज़ आयल आहे न उते उन ॾींहुं अलाह जो हुकुम हूंदो, माना अख़्तियार हूंदो, माना अख़्तियार हूंदो कंहिंजो कंहिं माण्हू ते न हूंदो, पर हुकुम जेको अमर माना हुकुम, हुकूमत न आहे, अमर माना हुकुम, हुकुम हूंदो अलाह पाक जो। उन ॾींहुं कंहिं जीअ खे कंहिं ॿिए जीअ ते को बि अख़्तियार न हूंदो, ऐं उन ॾींहुं हुकुम रुॻो अलाह पाक जो। इहा आख़िरी आहे। हाणे हिनखे थोरो सम्झूं लफ़्ज़नि खां पोइ, त पाण इंशाअल्लाह ताला 3 मिंट पिया, हुन खां पोइ असां कोई शुरू कंदासीं या क्वेश्चन आंसर। हाणे यौम ला तमलिक, यौम ला तमलिक, हाणे हिनखे अलॻि अलॻि करे पढ़ंदासीं। यौम उन ॾींहुं, ला तमलिक न रखंदो ताक़त, न रखंदो ताक़त, तमलिक नफ़्सुन को बि जीव, लिन नफ़्सिन कंहिं बि जीअ ते, ॿिए जीअ ते, शयन माना कंहिं बि शइ जी,
कंहिं बि शइ जी ताक़त न रखंदो, न कंहिं फ़ाइदे जी न नुक़सान जी। वल अम्र ऐं हुकुम यौम इज़िन उन ॾींहुं कंहिंजे लाइ? लिल्लाह, अल्लाह लाइ। पोइ अल्लाह लाइ त इन जो मतिलबु ईअं चई सघे थो उन ॾींहुं रुॻो हुकुम अल्लाह जो हलंदो। उन ॾींहुं हुकुम उन ॾींहुं हलंदो कंहिंजो? अल्लाह। अल्लाह पाक हुन में आयतुल कुर्सी में इहो चयो आहे त जंहिंखे इजाज़त ॾींदुमि उहो ॻाल्हाईंदो, इल्ला बिइज़्नी, कोई न ॻाल्हाईंदो इल्ला बिइज़्नी, हुन जे इजाज़त खां सवाइ, हुन जे हुकुम खां सवाइ। अल्लाह पाक हुकुम ॾींदो त पोइ इंसान ॻाल्हाए सघंदो। ऐं नबीअ जेके आहिनि न उहे पंहिंजी उमत मथां शाहिद आहिनि, उहे बि शाहिदी ॾींदा पंहिंजी उमत जी। उन खां पोइ जेको असां हुन में न वेंदासीं कंहिंजी कहिड़ी सोच आहे या न आहे, पर जेको हिक ॿिए खे नफ़ो नुक़सान ॿिए खे न ॾेई सघंदो उहो इंसान जी कैपेसिटी आहे। नबीअनि जो मामिलो मुख़्तलिफ़ आहे। वल्लाहु आलम, छो जो नबीअ शाहिद हूंदा आहिनि ऐं नबीअ हाणे असां जेके हाफ़िज़ क़ुर हूंदा आहिनि उन्हनि खे पुछो न त शिफ़ात जे बारे में ॻाल्हियूं कंदा आहिनि, वल्लाहु आलम सही ग़लति उहे पाण ॼाणनि, पर उहे चवंदा आहिनि त हाफ़िज़ क़ुर पंहिंजे पीउ माउ जी शिफ़ात करे सघंदो। भई हाफ़िज़ क़ुर करे सघंदो पियो त यकीनन नबीअनि जो दर्जो हाफ़िज़ क़ुर खां मथे आहे। ऐं कीअं थींदो? कीअं? बिइज़्निल्लाह, अल्लाह पाक जंहिंखे हुकुम कंदो या अल्लाह पाक जंहिंखे इजाज़त ॾींदो। उहो क़ुर पाक में लिखियल आहे, आयतुल कुर्सी में क्लियर कर। ठीकु आहे, उन खां ॿियनि में बि आहे। अच्छा, हाणे थोरो हलूं था हिन ग्रामर ते। व इन अलैकुम लहाफ़िज़ीन, ऐं बेशक अवां ते निगहबान मुक़रर थियल आहिनि। हीउ जेको लहाफ़िज़ीन न, इहो हाफ़िज़ मां निकितल आहे। हाफ़िज़ीन छा आहे? प्लूरल आहे। हाफ़िज़ीन छा थियो? प्लूरल। वाहिद खां जम लाइ कीअं कंदा आहियूं? ऊन ईन, इहो असां सिखिया आहियूं। जॾहिं हिकिड़ो इस्म कोई बि हूंदो आहे न, कोई नालो, उनखे सिंगुलर मां प्लूरल करण लाइ उन लफ़्ज़ में या ऊन ईंदो आहे या ईन ईंदो आहे। हुनजो बि हिकिड़ो रूल आहे पंहिंजी जाइ ते, पर उन ते कोन था वञूं। ऊन ऐं ईन ईज़ी आहे सम्झण लाइ। हाणे हाफ़िज़ थींदो आहे निगहबान। क़ुर जा हाफ़िज़ थींदा न, क़ुर जा निगहबान आहिनि। उन्हनि जे सीननि में क़ुर पाक पयल हूंदो आहे, माना उहे वॾो हुनजी हिफ़ाज़त कयल हूंदा आहिनि। छो जो अल्लाह पाक चयो आहे त मां क़ुर पाक जी हिफ़ाज़त कंदुसि पंहिंजे कलाम जी। छो जो क़यामत ताईं न को ॿियो रसूल ईंदो, न को ॿियो किताब ईंदो, उनखे महफ़ूज़ करणु अल्लाह पाक जे पंहिंजे ज़िम्मे आहे। उनखे ज़िम्मो कयो अथई लखे किरोड़े हाफ़िज़ क़ुर, ॿार बि क़ुर हाफ़िज़ आहिनि, पोड़ो पोड़ो बि क़ुर जो हाफ़िज़ आहे। ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वेंदसि, क़ुर कोन विसरंदुसि। इहो क़ुर जो मुअजिज़ो आहे, रोज़ रोज़ मुअजिज़ो आहे इहो। व इन अलैकुम, ऐं बेशक अवां ते, अलैकुम कुम माना तव्हां, अलैकुम तव्हां ते छा आहे? लहाफ़िज़ीन, हाफ़िज़ मूं थियो हाफ़िज़ीन, निगहबान मुक़रर थियल। हिकिड़ो निगहबान कोन्हे, निगहबान। इन खां पोइ अथव किरामन कातिबीन, सगोरा लिखण वारा। कातिबीन, किरामन बि ॿ थिया, कातिबीन लिखण वारा, माना जमा जो आहे लिखण वारा। हिकु लिखण वारो न आहे। हाणे कातिब थींदो आहे जेको लिखे, कातिबीन लिखण वारा। इहो थियो सिंगुलर मां प्लूरल। यअलमून मा तफ़अलून, हीउ जेको लफ़्ज़ आहे इनखे जो सम्झूं वॾियो। हिन में तव्हां ॾिसो सम्झूं था पिया, पर हिन में साॻियो ई लिखियो आहे। हिन में ॾिसो हीउ जॾहिं माना हीउ थियो आहे न ऊन ऐं ईन, हिन में जेको हिन में ऊन गॾियल आहे, त जेकॾहिं हिनखे असां सिंगुलर कयूं त थींदो यअलम तफ़अल, यअलमून ऊन अची वियो त प्लूरल थी वियो, तफ़अलून त थी वियो प्लूरल तफ़अल जो। ही वाहिद, ही जमा। हाणे हिनखे ॾिठोसीं वाहिद ऐं जमा, पर हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसणी आहे, नंढी टिप था ॾियूं। इहो ग्रामर काफ़ी वॾो आहे, पर हिनखे थोरो नंढो हिकिड़ी टिप आहे, जेके यादि न रही त इनशाला ॿीहर जॾहिं पढ़ंदासीं त हुन में थोरो यादि अची वेंदी। हीअ तव्हां ॾिसो, हिन में या आहे ऐं हीअ ता आहे, हिननि खे ॻाढ़ो कयो वियो आहे। आख़िर में न, ही आख़िर में न, ऊन ईन ये आख़िर में ईंदा आहिनि। किताब बीन हाफ़िज़ीन, ईन आख़िर में आया आहिनि, ऊन आख़िर में आयो आहे। हिन में ही जेके ॿ अखर न, इहे ॻाढ़े में पहिरियों लिखिया आहिनि। छो? इहो ई आहे, इहो मतिलबु छा आहे? जेकी अवी कंदा आहियो सो ॼाणंदा आहिनि। जेको अवी आहे न, अवी थर्ड पार्टी लाइ आहे। ठीकु आहे, सो ॼाणंदा आहिनि। सॉरी, ही जेको
अवी थियो न माना ही जेको या है हाणे ॾिसो हिन में ॿ लफ़्ज़ आयल पहिरीं सिंधी में सम्झे जेकी अवी कंदा हो माना कंहिंखे साम्हूं ॿुधाइजे थो तव्हीं कंदा हो उहे ॼाणंदा आहिनि हाणे जेको करामन कातवीन वेठा आहिनि न उहो असां ॾिसूं त कोन था न उन्हनि जो ज़िक्र थो हले पियो ऐं ॻाल्हि आहे अलाह पाक कंहिंसां थो जेके फेल कनि था या तफ़ल कनि था पिया फेल ऐं हुन में अमल ऐं फ़िअल में इहो बि सिखूं था पिया फ़र्क़ु पर छा आहे त जेको तव्हां कयो था पिया चाहे अमल चाहे फ़िअल उहो हू ॼाणनि था पिया उहो जेको हू आहे न उहो या आहे जेको कयो था पिया तव्हां इहो तास आहे तव्हां ॼाणनि था उहे इहे ईज़ी थियो हिनखे वधीक इंशाल्लाह वज़ाहत कबी त तव्हां जॾहिं बि ईंदो सेकंड पर्सन ता ईंदी ता थर्ड पर्सन ईंदो या उन खां पोइ जेको हलूं था पिया या अलम तफ़अल इहो ई हिन जो सिंगुलर थियो या माना इहे ता माना तुंहिंजो ठीकु आहे हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी सम्झणी आहे फ़इल ऐं उन में अमल थींदो आहे इंटेंशन सां फ़इल कोई बि थी सघे थो बग़ैर इंटेंशन जे ऐं फ़इल में भला आलम उन में छो जो इंसान जो इंटेंशन शामिल न आहे इन करे उन जी पुछा बि न हूंदी आहे भला आलम पर जेको इंटेंशन सां कमु कजे उन जी पुछा आहे त अल्लाह पाक चए थो उहे सभु ॼाणनि था फ़इल बि ॼाणनि था ऐं जेको तव्हां अमल कयो था इंटेंशन सां ॿई ॼाणनि था जेको इंटेंशन कबो आहे ग़लति जो उहो न लिखंदा आहिनि इहो कमाल आहे अॻिते काफ़ी दफ़ा या त हदीस मुबारक में आयल हूंदो इहो त किथे जेको तव्हां इंटेंशन कंदा आहियो ग़लति जो उहो न लिखबो आहे पर इंटेंशन तव्हां चङाई जो करे छॾींदा उहो लिखिजी वेंदो आहे हाणे अलाह पाक खां दुआ आहे त अलाह पाक क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेकॾहिं सिखण में का ग़लती थी आहे त माफ़ फरमाए आमीन बरकल्लाहु वलकुम फिल क़ुरानिल अज़ीम व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम हिते वीडियो बंदि कंदासीं साईं मां पोल शेयर कंदुसि क्वेश्चन आंसर हिन ई सूरत मां इंशाअल्लाह ताला हिन खां पोइ साईं इट इज़ ओवर टू यू नईम खत्री साहब इंशाअल्लाह ताला ठीकु आहे साईं मां वीडियो बंदि ठीकु आहे